खबर शामिल कंदासीं। राणीपुर जी पीराणी हवेली में मासूम न्याणी फातिमा के ज़्यादती वेश्या ऐं तशद्दुद जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में जवाबदार मुख्य जवाबदार असद शाह जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाध करे छॾी आहे। जी नाज़रीन, नवां राणीपुर में खबर ॾियूं पिया। पीराणी हवेली में मासूम न्याणी फातिमा के ज़्यादती वेश्या ऐं तशद्दुद जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार असद शाह जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहं जी वाध कई वई आहे। खैरपुर पुलिस पारां सख्त पेरे में मुख्य जवाबदार असद शाह के राणीपुर की अदालत में पेश करे 10 ॾींहं जे जिस्मानी रिमांड की इस्तदा कई वई, जॾहिं त पुलिस पारां हवेली मां बासियाब करायल 3 औरतुनि ऐं 4 मासूम ॿारनि खे बि अदालत अंदर आंदो वियो, जिते औरतुनि ऐं नीगरनि पंहिंजे वासनि ॾांहुं वञण जो बयान ॾिनो। पेशीअ दौरान जवाबदार असद शाह खे ॾिसी फातिमा जी मर्चूं दाहूं पिटूं पाराता ॾींदी रही। संदसि हमायत खेनि केस तां हथ खणण लाइ धमकाइण सां गॾु पैसनि जी बि लालच ॾिनी पई वञे। मुसाइन साहब थे हो मालूमात जी सब ता के खबर है मीडिया वारन के। बाकी ही जको मामला थियो इन जो इंसाफ मुकम्मल इन जो इंसाफ मुकम्मल इन जो इंसाफ मुकम्मल प्रेशर रखंदा तब कान जनी साहब नथी भया पीड़ा काट जा नसी आसत पीड़ा काट जा नथी इन भी काट जा मुखे इंसाफ मिले धमकी काटी दा तब कान जंदा मारी वना तब कान जंदा है साथ पूरा पाकिस्तान जो पूरी सिंध जो पुलिस जांच करे दी हमका कबूल आ। यो ही मौक़िफ़ मुझो यो ही मौक़िफ़ आ त हिन पीरनि जे हवेलनि जे ऑपरेशन कयो वञे ऐं हिननि खे बिल्डोज़र घुमाया वञनि ऐं जेके मुंहिंजे हूंदे जॾहिं मां 3-4 महीना मां सुञाणियां थो इहे पीर वटि जेके रहंदा आहिनि त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिकु त आहे जो पीर फयाज़ वटि जेके रहंदा जेको नियाणीअ जूं दवाऊं खणी आया आहिनि ॻोठ दिगो माछी ऐं ॿियो ज़ाहिद शेख इहे ॿई खणी आया आहिनि दवाऊं उहे असां वटि आहिनि जेके पीर मोकिलियूं आहिनि। ॿियो फयाज़ शाह टेबल वॼाए मां वियोमांसि नियाणी वठण टेबल वॼाए मूंखे चयईं त तूं नियाणी वठण आया मां इहो पीर आहियां। इन खां अलावा मुंहिंजे क़ौम जी फरड़ी आहे ज़ात जी अमीना उन खे गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजे क़ौम जी आहे ॻोठ जी आहे अमीना फरड़ो इहा बि गिरफ़्तार कयो वञे। ऐं उन खां अलावा पीर फयाज़ ॾे फ़ोन कयईं जीअं मां ॻोठो निकितुसि त इहो पंहिंजी नियाणी थो वठणु वञई ॼण त इंटेलिजेंस वारो कमु बि करे ॼण पीर खे एतिरी करामत हुई जो मां नियाणी वठणु वियो बि नियाणी वठणु हुउसि पर फ़ोन उन कयसि धमकियूं मिलनि छा बि कनि केस ख़तमु त कोन कंदासीं।